नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे मिठी का ख़बर ॾिना। मिठी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सैयद कबीर शाह जी सदारत में दरबार हॉल मिठी में गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें ज़िले जे समूरे अमलदारनि, वापारियुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। एडिशनल डिप्टी कमिश्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे ॿुधायो त 14 अगस्त ते पूरे मुल्क जीअं थरपारकर में पाकिस्तान जी आज़ादी जो ॾियारो दिली जोश व जज़्बे सां ऐं शान तरीक़े सां मल्हायो वेंदो। ज़िले जी मुख्य तक़रीब शहीद बेनज़ीर भुट्टो कल्चर कॉम्प्लेक्स मिठी में ॾिठी वेंदी, जंहिंमें सुबुह 8:55 ते क़ौमी झंडो फहिकायो वेंदो ऐं क़ौमी तरानो वॼायो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि जा शागिर्द उर्दू, सिंधी ऐं अंग्रेज़ी में तक़रीरूं कंदा। मुख्य तक़रीब में ज़िले जा ऑफिसर, वापारी, सिविल सोसाइटी ऐं चूंडियल नुमाइंदा पिणु शिरकत कंदा। शागिर्द में बहितरीन तक़रीर कंदड़ ज़िले इंतिज़ामिया पारां इनाम पिणु ॾिना वेंदा। एडिशनल डिप्टी कमिश्नर तमामु असिस्टेंट कमिश्नरनि खे हिदायत कई त हू पंहिंजनि तालुक़नि में पिणु तक़रीबूं मुनक़िद करे क़ौमी झंडा फहिकाइनि। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर कानून लागू कंदड़ इदारनि ऐं सिहत खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त थरपारकर ज़िले में ईंदड़ सियाहनि लाइ मुकमल रोड मैप ठाहियो वञे ऐं ट्रैफ़िक क़वानीन ते सख़्ती सां अमल करायो वञे त जीअं ईंदड़ सियाहनि खे रोड हादसनि खां महफ़ूज़ रखी सघिजे। जंहिं ते DSP हेड क्वार्टर अब्दुल रशीद गॾिजाणीअ ॿुधायो त ट्रैफ़िक कंट्रोल में आहे ऐं कंहिं बि अणवंदड़ वाक़िए खां बचण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस चौकियूं क़ाइमु करे 455 पुलिस एहलकार जूं ड्यूटियूं लॻायूं वयूं आहिनि। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।